वॾे वज़ीर मुराद अली शाह कराची जे नादरा मेगा सेंटर में सक्सेशन सर्टिफिकेट प्रोग्राम जो इफ़्तिताह करे छॾियो। वॾे वज़ीर चयो आहे त सिंध पहिरियों सूबो आहे जे नादरा सां गॾिजी सक्सेशन सर्टिफिकेट प्रोग्राम शुरू कयो आहे। वॾे वज़ीर मुराद अली शाह नादरा मेगा सेंटर में सक्सेशन सर्टिफिकेट प्रोग्राम जे इफ़्तिताह खां पोइ मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त वैक्सीन फराहम करण वफ़ाक़ी हुकूमत जी ज़िम्मेवारी आहे। वैक्सीन सूबो न पर वफ़ाक़ ख़रीद करे थो। वॾे वज़ीर जो त सिंध हुकूमत सक्सेशन सर्टिफिकेट जो कमु शुरू कयो आहे। पहिरियां सक्सेशन सर्टिफिकेट अदालत ज़रिए मिलंदा हुया, जिते 3 खां 6 महीना ऐं कॾहिं कॾहिं 5 सालनि में सक्सेशन सर्टिफिकेट मिलंदो हुयो। वॾे वज़ीर जो त डेथ सर्टिफिकेट, एफिडेविट, सुञाणप कार्ड ऐं कानूनी वारसनि जी कानूनी लेटर जूं कापियूं जमा कराए सक्सेशन सर्टिफिकेट वठी सघिजे थो। हुन जो त नादरा सक्सेशन सर्टिफिकेट लाइ 1 विंडो ऑपरेशन शुरू कयो आहे। हाणे इहो सर्टिफिकेट 15 ॾींहनि में नादरा मां हासिल करे सघिजे थो। हुन जो त सिंध हुकूमत 1 लख खां वधीक जे असासनि ते सक्सेशन सर्टिफिकेट जी फ़ी 22,000 रुपया मुक़ररु कई आहे। जेकॾहिं असासा 1 लख खां घटि हुजनि त उन जी फ़ीस 10,000 हूंदी। सिंध हुकूमत जो इहो इनक़लाबी क़दम आहे, आवाम लाइ सहूलियत बणिजी वेंदो। हुन जो त वज़ीर आज़म पंजाब जियां सिंध खे बि वॾा मनसूबा ॾेई वफ़ाक़ सिधी रीत मूंसां ॻाल्हाए गवर्नर ज़रिए न ॻाल्हाए सिंध में 5 मिलियन जी नाली साफ़ करे ख़ुशि थियनि था। गवर्नर पाण नागा पर्बत घुमण वियो ऐं हिते शहबाज़ गिल खे छॾे वियो। वॾे वज़ीर जो त गवर्नर खे साफ़ियनि बाबति बिल वापसि करण जो हक़ आहे। असां बि पंहिंजो हक़ इस्तेमालु कंदे बिल ॿीहर असेंबली में पेश कराईंदासीं। वॾे वज़ीर जो त नस्ला टावर बाबति सुप्रीम कोर्ट जो हुकुम वाज़े आहे। असां सुप्रीम कोर्ट जे हुकुम ते अमल कंदासीं। सुप्रीम कोर्ट बिल्डर खे हिदायत कई आहे त हू रहवासियुनि खे मुआवज़ो ॾे। वॾे वज़ीर जो त पीपी चेयरमैन चयो हुयो त बनी ॻाल्हि आहे त रेगुलर थी वञे थो, पर गुजर नाले जे रहवासियुनि जा घर ठाथा वञनि था। हुन जो त असां बजट 28 जून ते पास कंदासीं। रेन एमरजेंसी प्लान ते कमु थी रहियो आहे। शहबाज़ गिल जी कंहिं बि ॻाल्हि जो जवाबु न ॾींदुसि। शहबाज़ गिल खे जवाबु ॾियण लाइ असां शहबाज़ गिल 2 खे ॻोल्हे रहिया आहियूं।